अॼु असांजी हेयरिंग हुई दादू कोर्ट में। असां उतां वापसि अचूं पिया, हिननि जूं गाॾियूं असांखे फॉलो कंदियूं अचनि पियूं ऐं असांखे हरासा करण जी कोशिशि कई वई। हे स्लो पिया वञनि, असां हिननि खे लाइटूं ॾिनियूं, साइड सां हिननि साइड न पिया कनि, असां साइड वारे पासे सां हिननि खां टपी, मां 4-5 गाॾियूं असांजी टपी वयूं। पोयां असांजी हिकिड़ी गाॾी जेका हिननि खे क्रॉस पई करे। इलाही टाइम खां मूं फील कयो असांखे हरासा कयो थो वञे। हिन जी वजह इहा आहे त असांजो फ़ैसिलो रिज़र्व कयो वियो आहे। जेका 11 तारीख़ ते फ़ैसिलो ईंदो त सरदार केस में जवाबदार हूंदा या न हूंदा। तव्हांखे क्रॉस करे थो ऐं पोयों तव्हां हुननि खे डग नथा ॾियो या पोयों गाॾी का लॻी थी त इन में हिरासमेंट अधी हेठि अचे। इन चक्कर हिननि असां को हादसो करण जी कोशिशि कई आहे, जंहिंजो सुबुह थी वियो आहे त गाॾी मां वेठे मूं पाण वीडियो रिकॉर्ड कई आहे। छॾ गाॾी में मुंहिंजी गाॾी ड्राइवर जी लॻी ऐं जेकी गाॾी उमेरो बाब साहिबा वारा गाॾी खे साइड न पिया ॾियनि, तंहिंजे करे इहो इंसिडेंट थियो। गाॾी असांखे इलाही थोरो करे पई या त ही चाहिनि पिया त असांजी गाॾी रोड खां हेठि लहे, असां सां को हादसो पेश अचे त हुननि जी गाॾी वञी करे ॿी गाॾी में टकराए। अल्हम्दुलिल्लाह बचा थी वियो असांखे। मूंखे ख़बर पई, मां ब्रेक हणी वापसि मोटी वञे पंहिंजे गाॾनि खे खणी हुन दोस्तनि जी जंहिंजी गाॾी एक्सीडेंट थी हुनखे चयोसीं बाबा जेको तव्हांजो ख़र्चो ईंदो असां भरण लाइ तयारु आहियूं। असांखे सम्झ में नथो अचे त अॼु जो इशू छा थियो।